नहीं कोशिश या तो कया तो सब गालियों नहीं पर 12 बजे ताईं 12 का पोइ साॻिया लाटू साॻिया चुग छो अॻिते तव्हांजी बादशाही आहे टाइम बि तव्हांजे मर्ज़ीअ ते ॻाल्हियूं बि सभु नयूं तव्हांजे मर्ज़ीअ ते ईअं कोन थींदो आहे। बहरहाल ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो शुक्र कयो जो मुंहिंजे रब ई सुहिणी प्यार मोहब्बत में हिक ॿिए खे चयोसीं यार ख़ुदा जो कसम खणी थो मां तव्हां खां ॾेई पुछां हिन दौर में ॾिसो भाउ भाउ सां वेहण लाइ तयारु आहे। ईमानदारी सां ॿुधायो मिट मिट सां वेहण लाइ तयारु आहे। हिते केतिरनि ज़ातियुनि वारा वेठा हो के अमीर के गरीब के मिस्कीन के गदह गाॾे वारा के ताजर के वापारी के ऑफिसर के अमीर सभु गोॾो गोॾे में ॾेई वेठा हो। को कंहिंखे चवे थो त मूंखां परे थी मूंखे काटन पातल आहे छाजे करे इन करे जो निस्बत ई उन यार जी आहे जंहिं वटि ऊच नीच आहे ई कान उन यार जे निस्बत में आया हो। वरन तव्हां सियासी जलसन में ञो वॾे मथाईअ वारा मथे हेठाईअ वारा हेठि हिते सभई गॾु वेठा हो। मुंहिंजा दोस्त ही कंहिंजो करम आहे चो मदीने वारे मीर जो करम आहे। हिकिड़ी झलक ॾियां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शान जी पोइ चओ सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। हिकड़ो यहूदियाणी औरत केर चो यहूदी औरत केरा यहूदियाणी औरत मुड़स गुज़ारे वयो पुटड़ो हिकड़ो आ नंढड़ो आ। अज दुनिया जो दस्तूर ॾिसो पिया ॾेर तयार हूंदा आहिनि अदो वियो ॾेर लहो सभु गुम कर आम रस्म आया कंहिं कंहिंखे ख़ुदा हया बि ॾींदो आहे। सभई चीजूं बराबरि न आहिनि पर अक्सर ॾिठो वियो आहे अदो वियो हाणे जेकॾहिं भाॼई चयो वठे थी त ठीकु आहे न त फ़िलहाल त ॾे बुहारो सभु खण पोइ जीअं हूंदो तीअं थींदो वञी मालिक संभालीनि। इहा पुराणी थ्योरी आहे। यहूदी ॿ भाइर हिकिड़ो भाउ दुनिया छॾे वियो दौलतमंद ख़ुशि हुया ॿियो भाउ जहिड़ो आहे कुझु अरसो गुज़रियो जेको जहिड़ो भावा उन पंहिंजे मुअल भाउ जी ज़ाल यानी पंहिंजे भाॼाईअ खे कुझु ॻाल्हियूं चयूं जेके हुन मञण खां इनकार कयो। यो जुमलो खोड़ा हुन कुझु ॻाल्हियूं चयूं हुन मञण खां इनकार कयो। हिकड़ो बचड़ो हुयो हुन चयो जेकॾहिं तूं मुंहिंजो चवण नथी वठी अल्लाह तआला खणी वेंदो साईं फ़क़ीराणी ज़िंदगी गुज़ार जा। उन चयो मूंखे फ़क़ीराणी ज़िंदगी क़बूल आहे मगर पंहिंजे इज़त ते आंच अचण कान ॾींदसि। आकलारा इशारा थोड़ो थी वियो ओ अल्लाह जी बांधड़ी मूंखे वरी झट में फ़क़ीर ग़ुलाम नबी महेसर यादि अची वियो। उन हिकिड़ो शेर चयो भलाई जंहिं जे भागन में ओहो असली न भुलबो आ भलाई जंहिं जे भागन में ओहो असली न भुलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ उन्हीअ जो रूह बि कंहिंसां कॾहिं बि कोन रलबो आ जेको महबूब जे दर तां पिनी ख़ैरात पलबो आ। पर मुंहिंजे मक़सद जो जुमलो आहे त भलाई जंहिं जे भागन में उहो असली न भुलबो आहे। यहूदियाणी औरत उनखे पंहिंजे मुक़दर जी ख़बर नाहे त मुंहिंजी तक़दीर छा आहे। ॾुखनि जी ज़िंदगी गुज़ारे रही आहे कपिड़ा पुराणा थी विया बचड़ो समझदार थियो आहे। जॾहिं बचड़ो समझदार थियो अम्मा रुगी हिकिड़ी जॻह ते वेठी आहे उथी छो नथी बचड़ा कपिड़ा फाटल
छा थी चवे बचड़ा मुंहिंजा कपड़ा फाटल हन उथंदस त मुंहिंजी ओघड़ ज़ाहिर थी वेंदी इन करे नथी उथां उन बचड़े जे दिल में ख्याल आयो अम्मा जी मुंहिंजा बचड़ा छा पंहिंजो को रिश्तेदार कोने हा मुंहिंजा बचड़ा तुंहिंजो चाचो हिकिड़ो आहे अम्मा उन वटि बि कुझु कोने बच्चा उन वटि सभु कुझु आहे पोइ अम्मा उहो छो नथो ॾे बच्चा उन जी मर्ज़ी आहे अम्मा मूंखे इजाज़त ॾे वञा थो चाचे खां ॿियो न ॾींदो भला कपड़नि जो वॻो वठी अचां अमड़ खे ॾझा यादि हुया छले थी ओ मुंहिंजा मिसकीन बचड़ा ओ मुंहिंजा मासूम बचड़ा तूं पंहिंजे चाचे ॾे न वञो बच्चे खे बदज़ेन कान थी करे अॼुकल्ह वरी माइन जी आदत आहे नंढड़े लाकू ॿार खे अहिड़ियूं पटियूं पढ़ाईंदियूं जो चाचो साम्हूं अचे त ॿार पुॼा ॾींदो वञे ख़बरदार थियो अल्लाह जूं बानियूं बचड़े जे अंदर में ज़हर न भरियो जेकॾहिं तव्हां ज़िंदगी ॾुखनि में बि गुज़ारी आहे पोइ बि पंहिंजे बचड़े जी परवरिश सुठी कयो उनखे अदब सेखारियो उनखे हया सेखारियो मन अल्लाह उन अदब ऐं हया वजे करे उनजो नसीब भलो करे छॾे आहे त यहूदियाणी औरत पर पंहिंजे बच्चे जे अंदर में पंहिंजे ॾेर जे लाइ ज़हर नथी भरे चवे थी बच्चा मूंखे उम्मीद कान्हे का अम्मा मूंखे इजाज़त ॾे बच्चा वञ तोखे इजाज़त आहे सिधो पुछा कंदो चाचे वटि पहुतो आहे चाचा जी भाइटिया चाचा अॼु आयो हाँ कुझु ॾे हाज़ुर बच्चा पक थी वियसि त मुंहिंजी भाॼाई मजबूर थी करे मुंहिंजी ॻाल्हि वञी वरिती आहे बच्चे खां पुछण लॻो भाइटिया ॾे ख़बर तुंहिंजे मां मोकिलियो थे या पाण ई आयो आहे बचड़े सच चई ॾिनो चाचा सच इहो आहे अम्मा मनो कई पर मां पाण ई आयो हाँ चाचे के पक थी वई अन्या उनजे दिमाग में सागी ॻाल्हि आहे याने मुंहिंजूं ॻाल्हियूं कान मञींदी बच्चे खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए तुंहिंजी माउ हीअं आहे तुंहिंजी माउ हीअं आहे बच्चे हथ खयो चाचा ॻाल्हि ॿुध न थई ॾियणो त न ॾे पर मुंहिंजे अमड़ जे नाले घटि वधि न चओ चाचो हैरत में पइजी वियो बरालो ॻाल्हि खे खुटाया बचड़ो त हो निकितो हाणे रोंदो थो अचे छा कंदो थो अचे छा थो कंदो अचे अखिड़नि मां लुणक लाड़ींदो थो अचे नंढड़ो ॿार आहे रस्ते में थो अचे साम्हूं हिकिड़ो ॿियो यहूदी मिली वियो केर मिलियो पुछण लॻो ओ फलाणे जा बचड़ा तुंहिंजी उमिरि बि नंढड़ी आहे अॼु भला रस्ते में रोई रहियो आहे चवे थो वॾी ॾुखनि जी कहाणी आहे कहिड़ी कहाणी आहे ओ यहूदी बि ग़रीब आहे चवे थो सॼो हक़ीक़त करे थो ॿुधाए मुंहिंजे अमड़ जो ही हाल आहे चाचे जो ही हाल आहे हाणे मूंखे ॿुधा मां काॾे वञा आहे त यहूदी चवे थो ॻाल्हि ॿुध जेकॾहिं इहे अखिड़ियुनि जा लुड़क सुकाइणा थई जेकॾहिं पंहिंजी झोली भरणी थई पंहिंजनि खे छॾे ॾे हिकिड़ो यार सुझे थो जेको वेंदो आहे झोली भरे ईंदो आहे वारो कर उन पिरीअ जो ॾस ॾे ओ सुहिणो केरा चवे थो तुंहिंजो असांजो यहूदी नाहे ओ मुस्लमाननि जो इमाम आहे मुस्लमाननि जो नबी आहे जेको मदीने जे अंदर आहे जंहिंजो नालो सुहिणो मुहम्मद आहे उन जे दर ते जेको ईंदो आहे कॾहिं ख़ाली कोन वेंदो आहे बचड़ो आ दिल में ख्याल आयो नालो नओ आ खबर नाहे आहे त मुंहिंजो यहूदी मता मूंखां को पलांद कदो हुजे मता कंहिं मुसीबत में फासाईंदो हुजे सिधो अमड़ वटि आयो अम्मा जी बचड़ा चाचा कुछ कोन ॾिनो पुट मूंखे अॻे ई ख़बर हुई ओ मुंहिंजी जीजल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा चाचे त कुछ कोन ॾिनो पर हिकिड़े अहिड़े नंग पाल नबीअ जी ख़बर पई आहे जेको वेंदो आहे चवनि था त ख़ाली कोन ईंदो आहे उनजी अमड़ त पहिरीं नालो ॿुधी चुकी बचड़े खे भाकुर पाए सीने सां लाईंदी आहे चुमियूं ॾींदी आहे प्यार कंदी आहे ओ मुंहिंजा बचड़ा ईअं न कजां उन ॾे न वञजां
उन दे न वञ जा अम्मा छो न वञा ओ मुंहिंजा बचड़ा उन जवान जे लाइ मूं ज़िंदगीअ में ॿुधो आहे घणो कुझु ॿुधो आहे अम्मा छा ॿुधो अथई ओ मुंहिंजा दिलबर बचड़ा मूं पंहिंजी सॼी ज़िंदगी तुंहिंजे लाइ वक़फ़ करे छॾी हे ॾुख बि क़बूल कयमि इन नियत सां त मुंहिंजो बचड़ो नेठि जवान थींदो मुंहिंजे ॾुखनि जी ज़िंदगी ख़त्म थी वेंदी ओ मुंहिंजा दिलबर बचड़ा जंहिं महबूब मुस्तफ़ा ॾे वञी थो जंहिंजो नालो मुहम्मद बिन अब्दुल्लाह आहे ओ अहिड़ो त चोॾीअ जो चंड सुहिणो आहे जेको बि उन जे निगाह जो शिकार थींदो आहे उहो पहिरीं अबो ऐं अम्मा विसारे पोइ उन दिलबर जो ग़ुलाम थी वेही रहंदो केरु पियो चवे यहूदी औरत केर पियो चवे यहूदी औरत पंहिंजे बचड़े खे पई ॿुधाए बचड़ो निहारे चवे थो अम्मा वाइदो थो कयां इहो ॾस मूंखे रस्ते में मिलियो हो जे एतिरो कमज़ोर हुजां हां रस्ते मां ई हलियो वञां हां ओ मुंहिंजी जीजल अम्मा बस तूं रुॻी इजाज़त ॾे तुंहिंजो पुटु तोसां वाइदो थो करे कॾहिं बि उन जो ग़ुलाम कोन थींदुसि जेसीं तूं न चवंदी अम्मा मुखे इजाजत दे मावा सोचे थी बच्चो नौजवान बचड़ो आ मता जोरी हलियो वने रोई चवे थी बच्चा वञ पर मोटी जरूर अच जा हा मुझी अम्मा बचड़ो निकतो आ दिल में ख्याल पचाईंदो तो अचे त कहिड़ो नबी होंदो जंहिंजो नालो मुहम्मद होंदो ओ कीअं होंदो उन जी सूरत कीअं होंदी कीअं मुझे दिल खे मोहींदो इहे ख्याल कंदो कंदो अचे थो जीअं मदीने जे गलीअ मां अंदर अचे करे मस्जिद नबवी ते निगाह पई आ ॾिसे त तारनि जे झुरमट में चोॾीअ जो चंड चमकी रहियो आ जी निगाह पई दिल त वई दिल वई मासूम बचड़ो वा हेॾो निगाह मुस्तफ़ा जो कमाल निहार हेॾा मासूम बचड़ो वधंदो वधंदो आस्ते आस्ते ईंदो आ काफ़ी परे बीही रहंदो आ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मुतवज्जे थी फरमाईंदो आ ओ यतीम ॿुधा कहिड़े कम सां आयो आ मुझो महबूब मुस्तफ़ा जाने पियो त यतीम महबूब मुस्तफ़ा गाला गाला महबूब मुस्तफ़ा छो न जाने जेखा आलिमुल गैब पंहिंजे ज़ात खे ही न लिकायो न का दुनिया कहिड़ी लिकाईंदो या जेखा आलिमुल गैब ही लिखल कोने उन का दुनिया त नंढड़ी आ कीअं लिकंदी चो मुझो महबूब मुस्तफ़ा सब जाने थो चो 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 मोजो कोन चवंदे आज गुलाम नबी महेसर का चवराई मोजो मुस्तफ़ा थो गुजारा जाने है मोजो मुस्तफ़ा थो गुजारा जाने ओहो भी पियो जाने जो थींदो सुभाणे मुझो मुस्तफ़ा थो गुजारा जाने मुझो मुस्तफ़ा थो गुजारा जाने मासूम दे निहारे मुझे मदीने जे ताजदार फरमाए ओ यतीम केड़े कम सां आयो यतीम समझी वयो जेको मुझे यतीमीअ के समझे तो मुझे राज के भी समझी वयो उते भी चवे थो ओ सोहणा अमड़ सां वाइदो करे आयो हां गुलाम को न थींदो साईं ईमान को नाणींदो साईं कलमो को न पढ़ंदो साईं इन गाल करे बस कही मुझे मुस्तफ़ा फरमायो मुर्की ॿुधाए तो के खपे छा ईमान वारा खुदा जो कसम ही बच्चा बार महबूब मुस्तफ़ा जे नाम ता कुर्बान कजन
जेको दुश्मन चवे ईमान बिना आणी दो मई, कलमो भी न पढ़ंदो मई, गुलामी भी न कबूल कंदो मई, ताबेदारी भी न कंदुस, पो भी चवन बुधाए तोखे छा खपे। जेकॾहिं महबूब उनखे नथो छॾे, जेको आधीअ जो थी पंहिंजे पीरीअ ते रोई दुरूदो सलाम पढ़े उनखे छॾींदो? बुधाए छॾींदो? कोन छॾींदो। यकीन पक्को कर, ईमान मजबूत कर, आधीअ जो उथी मुंहिंजे महबूब ते कॾहिं दुरूद सलाम पढ़ंदो त कर। ॻाल्हि वरी यादि अचे वई, इनखे पक्को कजांइ ते कयल आहे पर वरी थो कयां। 12 गुज़री विया, हाणे भले साॻी ॻाल्हि हले। कर्ज़न खां तंग थी मदीने में पहुतो, कोई भी शाट खयमि। मदीने में पहुतो, पहिरी निगाह पे गुंबज़े ख़िज़रा ते मुंहिंजा सुहिणा ॼाणी थो, इश्क में कोन आयो हां, मोहब्बत में कोन आयो हां, कर्ज़न खां तंग थी पहुतो हां, पिरी एतिरो ॾे त वञी कर्ज़ लाहियां। दरे मुस्तफ़ा ते जेको भी सवाली ईंदो आहे, मुंहिंजो रब उनखे ख़ाली कोन छॾींदो आहे। दरे मुस्तफ़ा ते जेको ख़ाली ईंदो आहे, मुंहिंजो रब उन जूं झोलियूं भरींदो आहे, छो त महबूब आहे, करीम रब आशिक आहे। जे तो मुंहिंजे यार जे दर तां केर ख़ाली छो अचे। अज़ीज़ा ने मन वेठो आ, रात जो ख्वाब में ॾिसे थो त यार दीदार करायो आहे। आयो त पंहिंजे कम सां, मोहब्बत इश्क में भी न, पर आयो चो अकीदत सां त कम थियणो आहे त यार जे दर तो थियणो। बेशक मोहब्बत में न आयो, अकीदत में न आयो, इश्क में न आयो, पर इहो यकीन हुयस त इन दर ते जेको ईंदो आहे उहो ख़ाली कोन वेंदो आहे। वेही रहियो, धरणो हणी वेही रहियो, कॾहिं तूं भी धरणो हणी वेह, ॾिस त मज़ो कीअं थो। अज़ीज़ा ने मन धरणो हणी वेही रहियो, वेही वेही निंड अचे वई, का महिल थी यार अची वियो, दीदार थी वियो। छा खपई? मुंहिंजा सुहिणा हेतिरो कर्ज़ा, ॿियो कुझु न खपे, बस मूंखे पैसा खपनि। वाह मुंहिंजा मदीने जा ताजदार, ख्वाब में ॾिसी रहियो आहे, महबूब फरमाइनि था, फलाणे नाले शख्स थे, सुबुह जो फजर जे नमाज़ ते फलाणे दरड़े खाईंदे उते वेही रहिजां, जीअं अचे उन जी हीअ तस्वीर थे, उनखे असांजा सलाम ॾिजां। ओ वालेकुम सलाम चवे, पोइ जेके पैसा खपनि घुरजांसि तोखे ॾींदो, हल। ख्वाब में चवे थो सुहिणा सलामत ॾियां, पर जेकॾहिं का निशानी पुछे तो उनखे जवाब कहिड़ो ॾियां। ओ मुंहिंजा दिल पर, छो त दुख आयल आहे, कर्ज़नि जो सता आयल आहे, तूं दुनिया जे कर्ज़ खां तंग थी करे व्याजनि ॾे वेंदो आहे, व्याज जे मथां व्याज चढ़ंदो ते पोइ आख़िर में ख़ुदकशी कंदो आहे। भॼ इन ज़ालिमनि व्याजनि खां परे, तोखे जेकॾहिं कर्ज़नि मां मुसीबतुनि मां जान छॾाई आहे, सिधो दरे मुस्तफ़ा ते हलियो आहे। महबूब जे दरबार में अर्ज़ करे, सुहिणा जेकॾहिं का निशानी पुछे त छा चवां? यार जवाब थो मिले, जे निशानी पुछे त ॿुधाइजांसि, हर जुमे जे रात 100 दफ़ा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो आहियां। घणा दफ़ा? वरी चओ घणा दफ़ा? 100 दफ़ा हर जुमे जे रात दुरूद जो नज़रानो पढ़ी पोइ सुम्हंदो आहियां। फलाणी जुमे जी रात ओ जागो घणो हुई, दुरूद पूरो करे को न सघे, चुंडियूं पाण खे पियो हणी, पर पोइ बि निंड न छॾे, सुबुह ते रोई पियो, इहा निशानी लॻई त पैसा ॾे। अख खुली वई, सतायल हो कर्ज़नि जो। खबर थव पठान जो कर्ज, खबर थव न? कब देगा? खड़की में दोगा या कमंद में दोगा? दोगा कब? अल्लाह ताला रहम फरमाए। दुनिया जो कर्ज सोला, पर व्याजनि जे कर्ज खां खुदा दुश्मन खे भी पनाह में रखे। मुसलमानो बुख ते गुज़ारजो, दुख ते गुज़ारजो, व्याज को भॼो परे। व्याज उहा वण वेड़ी थव जंहिंजी काई पाड़ कान्हे, हिकिड़ो दफ़ो लॻी ज़िंदगी बर्बाद करे छॾे। याद रखो, व्याजनि खां उहो घुरंदो आहे जेको रब जे दर खे कोन सुञाणंदो आहे। जेको पंहिंजे रब तां घुरंदो आहे उहो कॾहिं व्याजनि जे दर ते
वक्त गुज़रंदो पियो वञे दोस्त आयत अञा अधु पढ़ी तम पोयों अधु रहिजी वियो आहे ॻाल्हि खे मुकाईंदो हलां तव्हां बि थोरी तकड़ करायो मूंखे अज़ीज़ाने मन निंड मां थी वियो उन दरवाज़े ते वेही रहियो फजर जी आज़ान ॾिठई त हा अचण वारा त घणा पर उहो चेहरो अची रहियो आहे भर में निमाज़ पढ़ी निकितो हे बि पुठियां लॻो हो बि दर ते हिन खणी बाह में हथ विधो हुन पोइ ते निहारियो ॾे ख़बर छा कमु आहे चए थो कमु ख़ैर जो आहे महबूब मदीने वारे मीर तोखे सलाम ॾिना हेतिरो कर्ज़ मूं ते आहे पैसा ॾे उन चयोसि त मुंहिंजे पीरीअ जा सलामत अखियुनि ते पर का निशानी बि ॾे अॼुकल्ह ॾिसो था फ़क़ीर जाम थी विया आहिनि एतिरा कूड़ा कूड़ा फ़क़ीर निकिरी पिया आहिनि कुबतियूं टंगूं कयो वेठा आहिनि जो वीचारा हक़ीक़ी वीचारा मज़लूम ग़रीब रहिजी विया ओ मुस्लमान यादि रखी छॾ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा टिनि ॻाल्हियुनि जो कसम खणी फरमायो घणनि ॻाल्हियुनि जो ये हिकिड़ी ॻाल्हि रुॻी यादि कजां ज़िंदगी ठही वेंदी मुंहिंजे अल्लाह क़ुरान में महबूब जा कसम खयां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा बि टे कसम खयां टिनि ॻाल्हियुनि जा घणनि ॻाल्हियुनि जा टिनि ॻाल्हियुनि जा हिकिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात कसम खयो त उहो शख़्स जेको अल्लाह जे राह में सदको ऐं ख़ैरात ॾींदो रहंदो मां मुस्तफ़ा कसम खणी थो पंहिंजे रब जो चवां उहो कॾहिं बि सुञो ऐं मोहताज कोन थींदो मुझे महबूब फरमायो जेको भी शख्स अल्लाह जे राह में खैरात और सदकात ॾींदो रहंदो ग़रीबन मिस्कीनन जी मदद कंदो रहंदो यतीमन बेवाह औरतन जो ख्याल कंदो रहंदो मुझे मुस्तफ़ा फरमायो मां महबूब थी करे पंहिंजे रब जो कसम खणी थो चवां उहो कॾहिं भी सुञो कोन थींदो मुझे मदीने जे मीर फरमायो बियो उहो शख्स जेको ॿिए खे अल्लाह जे रज़ा ख़ातिर मुआफ़ कंदो उहो दुनिया में कॾहिं इज्जत जो उनजी घटि कान थींदी मुझे महबूब फरमायो मां मुस्तफ़ा कसम खणी थो चवां जेको ॿिए खे अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजा ॾोह मुआफ़ करे छॾींदो भले दुनिया हुन खे चवे हीअं थींदे पर मां मुस्तफ़ा कसम खणी थो चवां उन जी इज़त कॾहिं बि घटि कान थींदी ज़ामिन मां मुस्तफ़ा मुसलमान पंहिंजे मुसलमान भाउ खे मुआफ़ कर उन जूं ग़लतियूं उन जूं कोताहियूं माफ़ कर त मुंहिंजो रब तोखे मुआफ़ करे टियों नंबर मुझे मदीने जे मीर फरमायो गौर सां ॿुधजां जेको माण्हुनि जे आॾो हथ हीअं कंदो छा जेको माण्हुनि जे आॾो पिनणु सिखंदो जेको माण्हुनि खां रुॻी घुरणु सिखंदो कॾहिं हुन खां पिनियो कॾहिं हुन खां पिनियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो मां अल्लाह जो कसम खणी थो चवां मुंहिंजो रब उन जे लाइ मोहताजियत जा दर खोले छॾींदो आहे सॼी ज़िंदगी पिनंदो रहंदो नाले वठण खां सवा चवां जेके पिनण ते हेरिया ॾिसो त उनजा टे नस्ल ख़त्म थी विया पर उन जो पिनणो बंदि कोन थियो पर जन दरे मुस्तफ़ा तां हिकु दफ़ो पिनियो क़यामत ताईं ॾींदा रहिया उहो वरी खुटाई ॻाल्हि सम्झ में अचे वई कंहिंजे आॾो हथ हीअं न कर हिम्मत कर मुड़सी कर पंहिंजी हिम्मत कर पसीनो कढी करे कमा बरकत ॾियण वारो मुंहिंजो करीम रब अल्लाह तुझी मोहताजी दूर करे छॾींदो खुदा तुझे रिज़्क़ रोज़ी में ग़ैबी मदद फरमाइंदो एड़ी मदद व मन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब एड़ी जगह मुझो रब तोखे रिज़्क़ ॾींदो जिते तोखे गुमान भी कोन हूंदो रब जो क़ुरान गवाह मुफ्ती सागी जगह ते अचां याद आ न बाह में हथ विधाई से सजी गाल के बुधाई से निशानी दे के जुमे जे रात दुरूद पढ़ंदो आ फलाणी जुमे जे रात रहजी वयो पूरो कोन करे सके सुबह जो रुनई पे या निशानी लगई त पैसा दे गाल करे बस के उन रुनल नेण मथे खणी चे वरी बुधा मुझे महबूब छा वरी हिन किस्सो शुरू कयो उन कंध हेठ करे रोवण शुरू कयो इन गाल करे बस कई वरी हुन नेण उघी मथे कंध ॿुधा मुझे पुनल छा
जेडी मल टियों दफ़ो इन गाल बस कई, जेडी मल चौथों दफ़ो चई मुझे पुनल छा चयो, कर्ज़न जो सताए हो कावड़ में चई ॾियणो थई तॾे हर हर तंग छो थो करी, कंध मथे करे चई खुदा जो कसम तू गाल पियो करी मां दीदार पियो कया, तू मुझे यार जो न्यापड़ो पियो दी, मां अखड़ियूं गोटे यार जो तस्वुर पियो कया, इए पियो दीदार कया, तू गाल पियो करी जुबान जी जनो खिताब मुझो यार करे रहे। टे दफ़ा चयो थई हाणे जेतिरो कर्ज़ घुरियो थई उन जो टीणो ॾींदो मैं, अॼु जे 100 दफ़ा ॿुधाई 100 दार कया त 100 गुना ज़्यादा ॾेई छॾिया थई त यार रखूं घुरो जेको अल्लाह जो दादलो ई लाडलो आ। वरी मोटी सागी जगह ते जदो छठे मुझे मदीने जे मीर फरमाए यतीम छा खपई, याद आ न यतीम छा खपई के सोना बियो कुछ भी न मुखे अमड़ जेला कपड़ा खपन, वाह मदीने जा तार, वाह यतीमन जा यार, वाह गरीबन जा गमखार, वाह अड़न जा नबी कमली वारी चादर लाहे नौ खणी वञ पंहिंजे मां खे ढक, मजाक न आहे पंहिंजे पाक कुल्हन जी चादर, मासूम बचड़ो सीने सां लाए उहा चादर खणी सिधो जी जल अमड़ दे आयो आ, अमड़ कंध हेठ कयो वेठी आ, कपड़ा फाटल हन, अमड़ जे मथां जीअं जो चादर विधई, अमड़ जे मथां कमली वारे जे कुल्हन जी चादर पई, अंदर वारो दरवाजो खुली वियो, मथां बीठो आ अम्मा 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 कयो सद पियो करे, मां कंध मथे कान थी करे अम्मा जी बचा कंधड़ो त मथे कर छा थियो थे, अब्बा ॿियो कुझु कोन थियो आ, तो चादर मथों रखी मां चादर वारे जा दीदार पई कया, देर न कर हाणे मूंसां हल अॻियां मां थी थिया पुठियों मुझे तू थी, जेको उघाड़न के हिते ढकण वारो आ ओ क़यामत में कीअं छॾींदो, ओ मुझे यार जेको यहूदन सां भी एडो प्यार करण वारो आ, जेको यतीमन ते एतरी निगाह करण वारो आ, वो पंहिंजे गुलामन खे छॾींदो, गाला गाला गुलामन के छॾींदो त पोइ उन महबूब सां प्यार कर, उन महबूब सां प्यार कर। टाइम ॾाढो गुज़री वियो, आयत जो अञा अधु हिस्सो मस कयो थम, अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर, अल्लाह वाली वारिसा कहजो जो ईमान वारन जो ज़ुल्मत अंधेरिया मां कढी करे राहे रास्त नूर ते पहुंचाईंदो आ, ज़ुल्मात जमावा नूर वाहिदा याने बर्बादी जूं घणियूं वाटियूं आहिनि, सिधी हिकड़ी वाट, बर्बादी जूं घणियूं वाटूं पर सिधी, इहदिनस सिरातल गाला गाला इहदिनस सिरातल मुस्तकीम, नमाज में चवंदा आहियूं न इय्याक नअबुद व इय्याक नस्तईन, मौला तुंहिंजी इबादत थो कयां तोखां मदद कहिड़ी थो घुरां, इहदिनस सिरातल मुस्तकीम, मौला सिधी वाट दे कहिड़ी, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, या सूरह फातिहा कहजो कलामा, गला गला कहजो कलामा जो खुदा जो कलामा मुस्तफा जी जुबान, इहो ॾसु केरु ॾेई रहियो आहे, जो मुंहिंजो ख़ुदा ज़ुबान कंहिंजी हली रही आहे, चओ महबूब मुस्तफ़ा जी इहा दुआ घुरण केरु सेखारे रहियो आहे, चओ मुंहिंजो ख़ुदा, उहो चए थो मूंखां ईअं दुआ घुर, मौला सिधी वाट ॾेखार, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, मौला उहा सिधी वाट, उन्हनि जी सिधी वाट जिन जे मथां तो महिरबानियूं कयूं, उहे केरु हन, व मन युति इल्लाह फउलाइका
मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। हेॾऊं फिरी या हेॾऊं फिरी, हेॾऊं फिरी या हेॾऊं फिरी, दरड़ो इहो यारनि जो। इन यारनि जे दर ते ईंदे बेड़ो पार थी वेंदे। इहा नूर वारी वाट आहे, महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत वारी वाट आहे, इश्क वारी इहा लाट आहे जेका अल्लाह जा वली बारे वेठा आहिनि। छो जो तुंहिंजो असांजो नबी ख़ातमुन नबिय्यीन, महबूब खां पोइ कोई नबी न ईंदो, उन जे सहाबा खां बाद में कोई सहाबी ॿियो न थींदो, ताबईन खां बाद में ताबई न थींदो। सिलसिलो वलियन जो आहे जेको क़यामत ताईं हलण वारो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे संभालण वारा केर? चओ औलिया अल्लाह जा दोस्त, अल्लाह जे दोस्तनि जो इहो जेको सिलसिलो आहे, उन्हनि जी जेका हमनशीनी आहे, उहा अल्लाह जो क़ुर्ब ॾियारींदी आहे। मुझे आदो त बायोलॉजी जे साहब जी उहा साइंस आदो बीठी आहे, दिल चवे थी उहा ॿुधायां, वरी चवां थो टाइम घणो थी वियो, सोचींदो त हे फ़क़ीर असां वटि आयो आहे प्यारे ॻोठ जंग में, वरी साइंस जा बायोलॉजी जा असांखे मेथड पे थो ॿुधाए, वरी ज़िंदगी कॾहिं रही त भला बाद में आयत त पूरी करे वठां, कुझु वाइदो त पूरो थिए। जेको वाइदो कयो माण्हू पहिरीं आयत में ईमान वारनि जो वली वारिस केरु आहे, गला गला केरा उन ही कुरान जे मदद सां ॿुधायूं। इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनू। अल्लाह फरमाए थो अल्लाह भी तव्हांजो वली आहे, उन जो रसूल भी तव्हांजो वली आहे, ऐं ईमान वारा भी तव्हांजा गला गला तव्हांजा वली ऐं वारिस आहिनि। रब जो क़ुरान थो ॿुधाए उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। हर शय के खौफ थींदो आहे, ज़मीन के खौफ थींदो आहे जबलनि खां, त उन जूं मेखूं लॻी वयूं त मां हिलण खां बंदि थी वेंदसि। जबलनि के खौफ थींदो आहे लोह खां, त जेकॾहिं का क्रेन लोह जी अचे बीठी त मूंखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदी। वरी लोह के खौफ थींदो आहे बाहि खां, जेकॾहिं बाहि आई त मूंखे ॻारे पिघलाए छॾींदी। वरी बाहि के खौफ थींदो आहे पाणीअ खां, पाणी आयो त मूंखे विसारे छॾींदो। वरी पाणीअ के खौफ थींदो आहे सिज जे ताबश खां, त जेकॾहिं सिज जी ताबश आई त मूंखे बाफ़ करे उॾारे छॾींदो। सिज जे ताबश के वरी खौफ थींदो आहे सिज गिरहण खां, त जेकॾहिं गिरहण लॻी त मुंहिंजी ताबश ख़तम थी वेंदी। हर शइ खे हिक ॿिए खां खौफ हूंदो आहे। रब तो चवे सभु शइ खौफ वारी आहे। दुनिया में अगर मां रब बेखौफ को पैदा कयो आहे त पंहिंजे सालिहनि खे पैदा कयो आहे। उन्हनि जे अंदर में हिक मां रब जो खौफ आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार आहे, ॿिए कंहिंजो डपु आहे। उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? अल्लज़ीना आमनू, उहे ईमान वारा हन, वकानू यत्तकून, उहे साहिब तक़वा भी आहिन। इएं कोन्हे को त भंग जो कूड़ो चढ़ियो पियो हूंदो आहे, इएं कोन्हे त कुकड़नि जूं मेलूं कराईंदा आहिनि, इएं कोन्हे त रिछनि जूं बछियूं कराईंदा आहिनि, इएं कोन्हे त शराब ऐं सुल्फियूं पिया कंदा आहिनि। न मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत खे फॉलो कंदा आहिनि, मुंहिंजे पीरीअ सां प्यार कंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त उहा इश्क वारी मैं, उहा मुंहिंजा दोस्त मौज मस्ती वारी मैं जा अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। निगाह कदाहन बेड़ो पार थी। वली उनखे चवंदा आहिनि जंहिंजे ॾिसण सां गाला गाला जंहिंजे ॾिसण सां यार यादि अची वञे त मुंहिंजा दोस्त आयत जो अॻियों हिसो। हाणे इहो वली जेके रब पंहिंजे सिफ़त सां नवाज़ींदो आहे उनखे वलीउल्लाह चवंदा आहियूं, अल्लाह जो दोस्त। उन जी निशानी कहिड़ी आहे? युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर। उन जी निशानी कहिड़ी आहे? युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात
इलन नूर हाफिज निगहबान छो रब कायनात जो निगहबान इनके पंहिंजे कुरान जो निगहबान बनाए ते सिफत जे करे नालो पइजी वियो। वली उनके सदबो आ जंहिंजे अंदर में अल्लाह जे मखलूक जो दर्द होंदो आ, जंहिंजे अंदर में अल्लाह जे मखलूक सां प्यार होंदो आ, जेको अल्लाह जे मखलूक के दुखन परेशानन मां इनन गंद मां कढी करे उहो रस्तो ॿुधाईंदो आ जेको सिधो मदीने जे तरफ़ वेंदो। उनके वलीउल्लाह चयो वेंदो आ। उहो वली केरा जो ईमान वारन जे वली जी निशानी आहे। अॻिते वरी ॿुध ॿियनि जो वली वल्लज़ीन कफरू औलिया मुझो रब तो फरमाए उहे जेके काफर हन उन्हनि जा दोस्त भी आहिनि। इते औलिया मां मुराद वठ भी दोस्त, उन्हनि जो दोस्त केरा औलिया मुत्तागूत, उन्हनि जो दोस्त शैतान। रब कुरान में उन्हनि जो दोस्त केरा गला गला केरा उहो छा कंदो आ युखरिजुहुम मिनन नूर इला ज़ुलुमात, उहो मस्जिद दे वञण कोन ॾींदो आ, उहो खैर खैरात करण कोन ॾींदो आ, उहो गरीबन जी मदद करण कोन ॾींदो आ, सुणे नबी सां प्यार करण कोन ॾींदो आ, अल्लाह जे वहदानियत जो इकरार करण कोन ॾींदो आ, उहो उन्हनि खे रोकींदो आ अल्लाह हिकु नाहे घणा अल्लाह सुनो नबी अल्लाह जो आखिरी नबी नाहे, केतिराई बुराई जा कम दसींदा हन। रब चवे तो उहो उन्हनि जो दोस्त आ जंहिंजो नालो शैतान आ। उन जी निशानी इहा आहे जो उन काफरन खे भलाई जे तरफ़ वञण कोन ॾींदो आ, बुराई दे छिके वेंदो आ। यानी दोस्त काफरन जो भी होंदो आ, दोस्त मोमिनन जो भी होंदो आ। कुरान चयो जेको मोमिनन जो दोस्त आ उनके चेबो अल्लाह वलीउल्लाह, अल्लाह जो दोस्त। ऐं जेको काफरन जो दोस्त आ उनके छा चेबो तागूत, उनके शैतान चेबो। मुझे रब फरमायो वो जेको न शैतान जे चवण ते हलंदो उलाइका अस्हाबुन नार, शैतान जे चवण ते हलण वारा जहन्नम में वेंदा, हुम फीहा खालिदून, हमेशा जहन्नम में होंदा। यानी शैतान जे दोस्ती वारा, शैतान जे दोस्ती वारा जहन्नम में वेंदा, हमेशा उन में होंदा। अल्लाह जे दोस्तन जे दोस्ती वारा जन्नत में वेंदा, हमेशा उन में होंदा। वो आखिरी जुमलो चे बस कया ओ लगी तुझी तार आ जंहिंखे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहियो नंबर, ओ मुझे दिल पर जा थई मस्ताना लगी तुझी तार आ जंहिंखे। ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी, यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी, हे मुल्क सजो महबूब भला ॾिस मलाइका भी मस्ताना लगी तुझी तार आ जंहिंखे। शान औलिया, मकाम औलिया, मर्तबात औलिया ॻाल्हायुम। अल्लाह ताला मुझो ॻाल्हाइण क़बूल फरमाए। तव्हां सां सभिनी खे मुंहिंजो रब औलिया अल्लाह सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन्हनि जी हम नशीनी मुंहिंजो रब नसीब फरमाए। मुबारक अथव मुंहिंजा दोस्तो जो मुंहिंजे करीम रब तव्हां खे औलिया अल्लाह जो प्यार ऐं हम नशीनी नसीब कई आहे इंशाअल्लाह। न पखो न हलाइबो, जेका हवा तव्हां वटि असां वटि बोहा। तव्हां मां कंहिं कंहिं पाणी पीतो आहे मूं उहो बि ॻाल्हाए ॻाल्हाए मूं उहो बि ऐं कलाक ॿ थिया आहिनि ख़बर पई अथव। सची ॿुधायो 5 मिंट बि गुज़ारणु ॾुखिया आहिनि। 2 कलाक गुज़री विया ख़बर ई कान पई। छो ख़बर कान पई? जिस्म हिते हो दिलि यार जे दरबार में।
सच्ची हुआ न, सच्ची हुआ न। पोइ जंहिं यार जे दरबार में भला 2 कलाकनि मो जेकॾहिं 2 मिंट भला खणी, 1 मिंट खणी, 10 सेकंड खणी, पर 10 सेकंड में जेकॾहिं दिल छलको ॾेई यार जे दरबार में पहुती, कम त थी वियो न। हाज़िरी त लगी वई न, भला मुर्गी न व्यासी, खोड़ हिते आशिक दीवाना परवाना वेठा न, मता को वियो हुजे उन जे करे मेहरबानी थी असां बचजी। ना उम्मीद ना हिनन महफिल मां ना उम्मीद ना हो। मुझो अल्लाह पांजे पुनल जे सदके में तमां सां सभिनी जो बेड़ो पार फरमाए। हाणे जे करे इजाजत ॾियो त थोड़ो पानी पिया। तहां सलात पढ़ंदो सल्लल्लाहु अलैहि या महबूब के दर पर जाऊं, वो वक्त मुबारक आए। महबूब के दर पर जाऊं, वो वक्त मुबारक आए। तकदीर अपनी चमकाऊं, वो वक्त मुबारक आए। महबूब के दर पर जाऊं, वो वक्त मुबारक आए। तकदीर अपनी चमकाऊं, वो वक्त मुबारक आए। महबूब के दर पर जाऊं, जब पेश नजर हो मेरे, जब पेश नजर हो मेरे, मीनारे गुंबज तेरे, आका मीनारे गुंबज तेरे। जब पेश नजर हो मेरे, मीनारे गुंबज तेरे, आका मीनारे गुंबज तेरे। दिल खोले चो मीनारे गुंबज तेरे। मैं गश होकर गिर जाऊं, मैं गश होकर गिर जाऊं। वो वक्त मुबारक आए, महबूब के दर पर जाऊं। वो वक्त मुबारक आए। तकदीर अपनी चमकाऊं, वो वक्त मुबारक आए। महबूब के दर पर जाऊं, दिल अपनी को समझा कर, दिल को अपने समझा कर, दीदार की आस लगा कर, है दीदार की आस लगा कर। दिल अपनी को समझा कर, दीदार की आस लगा कर। रो रो के मस्त हो जाऊं, रो रो के मस्त हो जाऊं। वो वक्त मुबारक आए, महबूब के दर पर जाऊं। वो वक्त मुबारक आए। तकदीर अपनी ही चमकाऊं, वो वक्त मुबारक आए। आखिरी सवाल केड़ो केड़ो केड़ो। वो ख्वाब में मेरे आए, वो ख्वाब में मेरे आए। सरकार
करम फरमाए, सरकार करम फरमाए, चो सरकार करम फरमाए। वो ख्वाब में मेरे आए, सरकार करम फरमाए, सरकार करम फरमाए। मैं कदमों में गिर जाऊं, मैं कदमों में गिर जाऊं, वो वक्त मुबारक आए, महबूब के दर पर जाऊं, वो वक्त मुबारक आए, तकदीर अपनी चमकाऊं, वो वक्त मुबारक आए। मुखे आज़म जा मुरीद तू गम न कंदो कर, है गौसे 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 आज़म जा मुरीद तू गम न कंदो कर, तू गम न कंदो कर, तू गम न कंदो कर, वरतो सखी जो थई दर, तू गम न कंदो कर, तू गम न कंदो कर, वरतो सखी जो थई दर। गौसे गौसे आज़म जा मुरीद तू को गम न कंदो कर, गौसे आज़म जा मुरीद तू को गम न कंदो कर। जंहिंजो वलियन ते कदम उहो सैयद आ उत्तम।